अस्सलाम वालेकुम दोस्तों, वीरेन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक करना दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। जी दोस्तों, त छा मल्हार खे यादि अचे अचण खां पोइ मूमल जी यादि ईंदी या न? जी दोस्तों, त हुनखे बिल्कुलु मूमल जी यादि ईंदी ऐं थी सघे थो त हू मीरा खे विसारे वरी हिकु भेरो ॿीहर मूमल जे पोयां वञे। ऐं जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में पुलिस वारो सूबेदार जेको अची करे शमीर खान खां पुछे थो त हुनजो क़त्लु जेको आहे खान बहादुर खान जो त अहिड़ी सफ़ाई सां थी वियो ऐं उन खां पोइ उनजो पुटु बि जेको आहे त गुम आहे। जेकॾहिं इहो माना क़त्लु माना हिकु हादसो हुजे हा त हुनजो पुटु ज़ाहिर हुजे ऐं मंज़िर अहम ते हुजे ऐं मां हुनजी जांच करण लाइ हिते आयो आहियां। ऐं हू शमीर खान खां वरवकड़ ॾेई पोशाक छा कंदो जीअं हुनखे सोघो करे सघे। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सोडे खां चिबड़ खान पुछा कंदो त नवरोज़ खान वारी मौत जी कहाणी छा आहे। त उनखे सोडो ॿुधाईंदो त साले हिकिड़ी अहिड़ी चाल खेॾी वियो आहे जंहिंसां नांगु बि मरी वियो ऐं लठ बि बची वई ऐं साले माना पंहिंजी इज़त बचाए वियो ऐं माना हुनखे बि ख़तमु कयईं अहिड़े तरीक़े सां। त सोडो नेक्स्ट एपिसोड में सॼी कहाणी जेको आहे त चिबड़ खान खे ॿुधाईंदो त ही ॻाल्हियूं हुयूं ऐं हिन तरीक़े सां साले नवरोज़ खे क़त्लु कयो, जॾहिं त नवरोज़ जो क़त्लु साले पाण ख़ुदि कयो। जी दोस्तों, त रुखसार बेगम हिकु चक्कर ॿीहर फांसी चुकी आहे ऐं शमशूअ सां मिलंदे उहा पकिड़िजी पई आहे दोस्तों। हुनखे शमीर खान अगवा करे खणी वियो आहे शमशूअ खे ऐं हुनजूं तस्वीरूं बि जेको खीचियूं अथनि रुखसार सां गॾु। जेकॾहिं शमशूअ खां इहो पुछियो वेंदो त रुखसार सां तुंहिंजो कहिड़ो तालुक आहे, हुन नबा छो त हुननि सबूत मौजूदु आहे ऐं तस्वीरूं हुनखे मौजूदु आहिनि। ऐं रुखसार बेगम हिकु चक्कर ॿीहर परेशान थी चुकी आहे त आख़िर शमशूअ खे खणी कहिड़ो वियो आहे, पर हुनजी ज़हन में इहा ॻाल्हि अची वई त इहो कमु शमीर खान ई करे सघे थो। हूअ उन ताईं पहुची वई आहे, उन राज़ ताईं त इहो कमु शमीर खान ई करे सघे थो। जी दोस्तों, शमीर खान हुन सां पुछा छा कंदो, उन खां पोइ हुनखे मारे थो या छॾे थो, उहा अलाह खे ख़बर दोस्तों। त वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।